अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे जमील शहर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो जमील शहर यूट्यूब चैनल। दोस्तों अवां सभिनी खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भली कार। अञा ताईं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे लाज़मी हणंदा। दोस्तों अॼु जेका मां कहाणी ॿुधाईंदुसि उहा मुमताज़ मुलाई साहब ऐं निगत नाज़ जी कहाणी ॿुधाईंदुसि। त दोस्तों जो टाइम न पिया वेस्ट कयूं, असां वीडियो स्टार्ट पिया कयूं। त दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों निगत नाज़ जेका हुई उहा पहिरियां ड्रामनि में कमु कंदी हुई ऐं उहा ॻाईंदी न हुई। ऐं दोस्तों उन जा ड्रामा बि तमामु घणा मशहूरु हुआ। उन खां पोइ मुमताज़ मुलाई साहब जेको हुयो उन वक़्तु शाइर हुयो। मुमताज़ मुलाई पंहिंजी शाइरी कंदो हुओ ऐं छा थियो जो मुमताज़ मुलाई जी निगत नाज़ सां मुलाक़ात थी ऐं निगत नाज़ सोचियो त मां छो न ॻाइणु शुरू कयां। उन खां बाद में निगत नाज़ खे मुमताज़ मुलाई अॻिते आंदो ऐं मुमताज़ मुलाई उनखे पंहिंजी शाइरी ॾिनी ऐं उनखे ॻाइणु सेखारियो। उन खां बाद में दोस्तों मुमताज़ मुलाई जेको आहे हुनखे तमामु घणो मशहूरु करायो ऐं हीअ जेका हुई तमामु घणो मुमताज़ मुलाई जे करे ई मशहूरु थी हुई। ऐं मुमताज़ मुलाई जेको आहे हिनखे अॻिते आणण वारो शख़्स जेको आहे उहो मुमताज़ मुलाई आहे। ऐं जॾहिं उहा तमामु घणी मशहूरु थी वई ऐं मुमताज़ मुलाई जी शाइरी पिणु तमामु घणो पूरी सिंध में मशहूरु थी चुकी हुई त उन वक़्तु मुमताज़ मुलाई साहब निगत नाज़ खे चयो त छा तूं मूंसां शादी कंदीअं। त दोस्तों उन ते निगत नाज़ इनकार कयो ऐं उहा जेको आहे सो माण्हुनि में पूरी ॻाल्हि हली वई ऐं माण्हू कुझु ग़लति बि चवणु लॻा त हीअं आहे हूअं आहे, जेको हिननि जो चकर हली वियो आहे। उन खां बाद में दोस्तों जेको आहे हुन मुमताज़ मुलाई खां हुनजी शाइरी वठण बि बंदि करे ॾिनी ऐं दोस्तों हुननि जा पाण में सख़्तु इख़्तिलाफ़ ऐं सख़्तु नफ़रत थी पई। दोस्तों जॾहिं हुन खां शाइरी निगत नाज़ मुमताज़ मुलाई खां शाइरी बि वठणु बंदि करे छॾी त मुमताज़ मुलाई जेको आहे सो हुनजे इश्क में पाण ॻाइणु शुरू कयो ऐं हुनजो जेको ॻाइणु हुयो हुनजो आवाज़ु पूरी सिंध में दोस्तों मशहूरु वियो ऐं मुमताज़ मुलाई साहब जेको आहे सो हिन वक़्तु किंग ऑफ सिंध आहे। दोस्तों अगरि वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे लाज़मी हणो। अल्लाह हाफ़िज़।